अस्सलाम वालेकुम। ॾींहंनि जा तारीख़नि जा हिसाब किताब मूंखां बिल्कुलु ई विसरी विया आहिनि ऐं मां ॾाढो 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 ख़ुशि महसूसु करे रही आहियां हिते। ऐं अम्मा मुंहिंजो कल्ह मुंहुं ॾिसी मूंखे चए पई त तुंहिंजे मुंहं ते रौनक अची वई आहे। शायदि अची वई हुजे, मे बी तव्हांखे बि फील थींदी हुजे। ऐं हिन महिल 9 थिया आहिनि ऐं मां हिते पंहिंजे घर जे वॾे अङण में वेठी आहियां, दरवाज़े जे साम्हूं। छो त हिते ॾाकणूं आहिनि न, स्टेप्स ते वेहणु जेको आहे ॾाढो माना आसानु थो लॻे। सो हिन महिल सवेर आहे, अञा ताईं कोई ईंदो वेंदो न असां ॾे। सवेर असांजे हिसाब सां सवेर आहे, न त हिते ज़िंदगी ॾाढो सवेर शुरू थी वेंदी आहे। सो अम्मा सुम्ही पई आहे, असां मां ऐं मुंहिंजो भाउ नाश्ता वाश्ता करे वेठा आहियूं। मुंहिंजी दिलि चाहे मां हिते अची ॻाल्हायां। एॾो सुहिणो मंज़रु आहे, पखी था ॿोलनि ऐं सुकून आहे हिकिड़ो। ऐं हिन ज़मीन ते जिते मां वेठी आहियां, यकीन कयो त इन सां जेको मुंहिंजो तालुक़ु आहे, हे जेको मुंहिंजो छा चवां कनेक्शन आहे, त ॼण मां एनर्जाइज़ थी थियां। हिकिड़ी पावर, हिकिड़ी सघ, हिकिड़ी एनर्जी, ताक़त, अलाए छा थो फील थिए। ऐं हाणे मुंहिंजो भाउ ऐं मां ॻाल्हायूं पिया त ॾिसो त असां रहूं था, खाऊं था, चांहि ठाहीसीं, नाश्ता कयासीं, उथियासीं, नमाज़ पढ़ीसीं। मिसाल जे तौर ते जेको बि सुबुह खां या रोज़ु, त असां इहा ॻाल्हि पिया कयूं त असांखे कंहिं बि तरह जी अजनबियत जो अहसासु नथो थिए। असांखे लॻे ई नथो त असां हिते पहिरियों दफ़ो आया आहियूं। हैरत जी ॻाल्हि आहे, माना निंड एॾी प्यारी थी अचे जंहिंजी हद न आहे, सुकून एतिरो आहे जंहिंजी इंतिहा न आहे। ऐं माशाल्लाह ॾाढी अचवञ हूंदी आहे माण्हुनि जी, मिलण वारा मिट माइट, हे ॿोलियूं तव्हां इंजॉय कंदा हूंदव, हे वण जेका आहिनि न बसि। सो अम्मा खे मां चवां पई, अम्मा असां पंहिंजे शहरनि में केॾा अकेला हूंदा आहियूं। मतिलबु एॾी नफ़्सा नफ़्सी हूंदी आहे, कोई कंहिंजे न अचे न वञे, न कोई कंहिंजो हाल पुछे न ॻाल्हाए। ऐं हिते माशाल्लाह एॾी रौनक लॻी पई आहे, एॾो मज़ो थो अचे जंहिंजी हद न आहे। ऐं फीलिंग्स ॿुधाइण जहिड़ी कोन्हनि बिल्कुलु बि। अच्छा, मुंहिंजी भेण मूंखे चयो हिते थधि अथई, थोरा थुल्हा कपिड़ा खणी अचिजांइ। त मां उते गर्मी हुई कराची में, मूंखे आइडिया त हो त जॾहिं उते कराची में थोरी घणी गर्मी हूंदी आहे हिन सीज़न में, त असांजे हिते पासे सीउ हूंदो आहे। त मां ईअं 2 अलाए 3 कॉटन जा वॻा विधा, बाक़ी मां सभु लॉन जा विधा। सो कल्ह मूंखे लॉन जा कपिड़ा पातल हुया। असांखे एॾो शदीद सीउ थियो आहे, अम्मा खे मूंखे, मां त वञी तकड़ में कढी हे थुल्हा कपिड़ा पातमि। ऐं मां ऐं अम्मा वेही मंझंदि जो 2 बजे उस में वेही निमाज़ पढ़ीसीं, ॿिए पहिरीं जी। इहा हद हुई सीउ जी। सो असां ॿिन्ही खे घटि में घटि एतिरो सीउ पियो थो। सो बाक़ी ॾाढो मज़ो थो अचे, ॾाढो ॾाढो ॾाढो। मुंहिंजो त बसि पुॼे त मां हिते ई रही पवां हमेशह जे लाइ, पर इहो पॉसिबल न आहे। ऐं ईंदा वेंदा रहंदासीं, चकर हणंदासीं पिया इंशाअल्लाह। जॾहिं बि अलाह लिखियो हूंदो। असांजे त वस में कुझु बि न आहे, प्लैनिंग कंदा आहियूं, थींदो कुझु ॿियो आहे। सादड़ो सुदड़ो घरु आहे हिकिड़ो सिंपल, पर असां ॾाढा ख़ुशि आहियूं। पर हिते रहंदे रहंदे इलाही कुझु सोचियो बि आहे त नेक्स्ट टाइम इहे बि करे वठंदासीं, उहो बि करे वठंदासीं, जेतिरो बि थी सघे। कल्ह मां अम्मा खे चवां पई, अम्मा मुंहिंजी दिलि चए थी मुंहिंजी सिलाई मशीन हिते हुजे, मां हिते वेही परदा सिबां, कुशन्स कवर ठाहियां ऐं सोफ़ा वठी अचां, हे कयां हो कयां। मतिलबु मूंखे सम्झ में नथो अचे मां छा छा कयां। हालांकि बुर्जी खाने में कैबिनेट्स वग़ैरह न आहिनि, असां इहे फ़िलहालु रेक खयां आहिनि। असां पंहिंजे ॿारनि खे मना कयोसीं त इहो ठाराइण जी ज़रूरत ई कान्हे, सिंपल लाइफ में वधीक मज़ो आहे, सची ॻाल्हि अथव। फ्रिज कोन्हे हिते ऐं न ई असां वठंदासीं, छो त असांजे ॻोठ में लाइट जो हिते इलाही प्रॉब्लम आहे। 2-3 कलाक ॾींहं में लाइट ईंदी आहे बसि। सो हिते बि अक्सरियत माण्हुनि जी सोलर प्लेट्स हणायूं आहिनि, कंहिंजा जनरेटर मोस्टली सोलर प्लेट्स आहिनि। त असां फ्रिज वठण जी असांखे हिते ज़रूरत बि कान्हे। सो एॾो मज़ो थो अचे, थोरो अटो ॻोए वमानी पचाए ताज़ी ताज़ी खाई छॾ। कुझु न रखूं था, न वठी था अचूं, न जेको जंहिं महिल खपे थो उन महिल कमु थी थो वञे। सो निकिता न आहियूं किथे बि। हा, मुंहिंजो भाउ इलाही इंजाइन ते वियो आहे, 2 भाइर। छो त कंहिंजी शादी आहे, कंहिंजो निकाह, कंहिंजो अकीक़ो, कंहिंजो कुझु, त हू अटेंड कंदा था रहनि, न त हूअं लड़काइण में ईंदा आहिनि। सो हींअर हिते वेठा आहियूं त हितां था अचूं वञूं। सो बाक़ी असां अम्मा ऐं मां किथे बि न विया आहियूं। मुंहिंजो इरादो आहे हिकु 2 घरनि में वञण जो, उहो बि वीडियो रिकॉर्डिंग जे हिसाब सां, ॿिए घुमण फिरण जे हिसाब सां न। मां मतिलबु मां हिन 4 दीवारी मां किथे वञण ई नथी चाहियां ॿाहिरि, हिन दफ़े त न, घटि में घटि फस्ट टाइम आहे।
सो ईअं थो लॻे मां ॿीहर पैदा थी आहियां, ईअं थो लॻे नई सही मां हिते ज़िंदगी थी गुज़ारियां। हा, शायदि तव्हां महसूसु करे सघो जेको कुझु मूं ते गुज़री रहियो आहे, जेको कुझु मुंहिंजा अहसास आहिनि। ऐं सॼो ॾींहुं हिन घर खे ठाहींदा था रहूं, साफ़ु कंदा था रहूं। ऐं इहो ॾिठोसीं त भई हिते ॾियारियूं असांखे हणाइणियूं पवंदियूं, ॾियारियुनि वारा दरवाज़ा या दरियुनि खे ॾियारियूं, छो त मच्छर था थियनि राति जो ऐं ॾींहं जो मक्खियूं। ऐं असां मच्छरनि जे मक्खियुनि खां त सफ़ा पोइ बसि इहा मुहिम हूंदी आहे असांजी, राति थिए त मच्छरनि खां बचाइजी ऐं ॾींहुं थिए त मक्खियुनि खां बचाइजी। सो आस्ते आस्ते एॾी महांगाई ज़माने में घर ठहियो आहे त इहो अलाह जो कर्म आहे, इहो बंदे जी का औकात ई कोन्हे का। सो हिन हंधि वेठे तव्हां सां पंहिंजे दिलि जा हाल वंडींदे, दिलि जूं ॻाल्हियूं कंदे ॾाढी रिलैक्स्ड आहियां, ॾाढी बेइंतहा। कुझु बसि मां चई नथी सघां मां छा फील करे रही आहियां। सो हिन मिटीअ सां मुहबत, हिन ज़मीन जे टुकड़े सां मुहबत जेको अंत को हिसाब ई न आहे। हिते मां पैदा थियमि, हिन अङण ते मां खेॾियमि, वॾी थियमि, बांबड़ा पातमि, पंधु कयमि, ॻाल्हाइणु सिखियमि, लिखणु पढ़णु सिखियमि, क़ुरान पढ़णु सिखियमि, हिन ज़मीन जे टुकड़े ते नमाज़ूं पढ़णु सिखियमि, हुनर सिखियमि। सभु उहा सेखारण वारी बि मूंसां गॾु आहे। कल्ह इतफ़ाक़ सां शाम जो अहिड़ो टाइम आयो त अम्मा ऐं मां हुयासीं सिर्फ़ु घर में, त अम्मा चए पई त नसरीन तूं ऐं मां हिन घर में केॾा ठहूं था, अलाह मुंहिंजे अम्मा ते एॾो प्यारु पियो अचे त पर बाबा खे ॾाढो मिस था कयूं, ज़ाहिरी ॻाल्हि आहे। ऐं नंढी भेण जंहिंजो हिते घर आहे उहा त 2-3 ॾींहं उअं ई लाड़काणे रहियल हुई, हिते शादियूं वादियूं जाम आहिनि त उहा अचे वञे थी हर वक़्तु, मतिलबु होॾे बि निभाए थी पंहिंजे जेको बि ॻोठ में हुननि जो आहे, असांजो बि आहे ख़ैरु, पर असां इलाही मुंहिंजा भाइर था निभाइनि, उहो असां मायूं ॿई ॼणूं कोन था वञूं। ऐं हिकिड़ी भेण अॼु ईंदी, अॼु जुमो आहे त उहा ईंदी थोरी देरि जे लाइ, थोरी देरि मीन्स अॼु ईंदी, परीहं संडे ते हली वेंदी, छो त हुन ॿारनि जा एग्ज़ाम्स पिया हलनि। ऐं चौथी भेण कराची आहे, उहा उनजी धीअ उते रहंदी आहे, त उनजी तबियत ख़राबु हुई त उहा हिते न आई आहे। सो उन्हनि सभिनीनि जी कमी मां ॾाढी थी महसूसु कयां, हद खां वधीक। पर पोइ बि अम्मा ऐं मां आहियूं, भाइर, हिकिड़ो भाउ जेको कराची मां आयो साण, उहो त हली वियो वापसि, छो त ज़ाहिर आहे हुनजी नौकिरी आहे त उहो उते ई रहंदो आहे, उनखे वञिणो पियो आहे। सो हिकिड़ो सॉन्ग आहे सिंधी यादि थो अचे, अॼु सॼण मूं ईद कई जॾहिं यार जा दीदार थिया, माना अञा ताईं बि न हैरत थी थिए, यकीन नथो थिए 30-32 साल गुज़री विया। ऐं अलाह जे तरफ़ां हर कम जो वक़्तु मुक़ररु हूंदो आहे। असांखे सभु मिट माइट हूंदा, घर नथा ठारायो, घर किरियो पियो त ख़राबु थो लॻे, भाइरनि खे चओ घर ठाराइनि, शायदि अलाह जे तरफ़ां हे टाइम मुक़ररु हो, ठहियो आहे त 2-3 महीननि जे अंदरि अंदरि ठही वियो। सो वाह, उन मालिक जा कर्म आहिनि, अलाह जा शुक्राना आहिनि जंहिं असांखे इहो ॾींहुं ॾेखारियो आहे। ऐं अॼु हितां वेही मां तव्हां सां कचहरी थी कयां, गपशप थी कयां, ऐं हिते वेही अञा मां इलाही सारियूं वीडियोज़ ठाहींदमि इंशा अल्लाह। हिन घर खे डेकोरेट वग़ैरह करण जो त फ़िलहाल कोई न आहे, बसि सेट कयो आहे, सिधो कयो आहे, साफ़ु कयो आहे, इहो ई थी थो सघे। ऐं जेको सन्हो थुल्हो मां ठाहे आई हुयमि, जीअं मां पहिरियों बि चयो त ऊंट के मुंहुं में ज़ीरा, जेतिरियूं मां शयूं ठाहे आयमि, फ्रेम्स ठाहे आयमि, हेठि आयमि, अलाए त हिन घर में किथे गुम थी विया आहिनि उहे, माना एॾा घटि था लॻनि। पर ख़ैर उहो ई जीअं मां शुरू में बि चयो त आस्ते आस्ते हे घर भरिजी वेंदो। ऐं मूं वटि घर में जीअं कुझु फर्नीचर आहे त मां चाहियां थी त मां ॻोठु मोकिलियां। मुंहिंजे भाउ वटि हिकिड़ो सोफ़ा सेट पियो आहे कराची, त उहो बि चाहे पियो त उहो ॻोठु रखायूं, छो त हाणे त घर ख़ाली आहे, त असां चाहींदासीं त बजाए कुझु नओं वठी अचूं त उन्हनि ई शयुनि खे थोरो रिपेयर कराए या रिफ्रेश कराए, कवर वग़ैरह चेंज कराए असां हिते रखी सघूं था। सो सभु इहो आस्ते आस्ते थींदो रहंदो इंशा अल्लाह। ऐं पर दिलि ईअं थी चए त हाणे जेकर मां हिते रही पवां, सो मुंहिंजे ॻोठ मां, मुंहिंजे जिंदे देरे मां, मुंहिंजे हिन प्यारे घर मां, मुंहिंजे हिन ज़मीन जे धरतीअ जे टुकड़े तां, तव्हां सभिनीनि जे लाइ खोड़ सारियूं दुआऊं, खोड़ सारा प्यार। हे भितियूं मटिजी वियूं आहिनि, छितियूं मटिजी वियूं आहिनि, पर ज़मीन ऐं आसमान उहो साॻियो आहे जेको मुंहिंजे नंढे हूंदे हुयो। फीलिंग्स उहे साॻियूं आहिनि। सो ख़ुशि जो, आबाद जो, हिन ख़ालिस धरतीअ जे टुकड़े तां, हिन ख़ालिस माण्हू जे तरफ़ां, हिन ख़ालिस इंसान जे तरफ़ां ख़ुलूस सां
खोड़ सारियूं दुआऊं, खोड़ सारो प्यार, सलामत हुजो, आबाद हुजो, अलाह साईं तव्हांजे दिलि जूं मुरादूं बि पूरियूं करे सभिनी जूं। सो इंशाल्लाह ज़िंदगी रही त मिलंदा रहंदासीं। ऐं मां हिते अचण खां पोइ डेट्स ऐं टाइमिंग्स ऐं इहे सभु नोट करणु छॾे ॾिना आहिनि मुंहिंजे लाइ। बसि मां चाहियां थी वक़्तु बीह रहे, तारीख़ न मटिजे, टाइम न गुज़रे, घड़ियाल जी सुई हिकु हंधि हुजे। सो मुंहिंजूं ॻाल्हियूं न खुटंदियूं, मोकिलायूं था अलाह भाई।